नासिर गुलाब लगारी जो रागी उस्ताद नूर मोहम्मद लगारी मुफलिसी वारी ज़िंदगी घारनि ते मजबूर आहे। संदसि चवणु आहे त हुन उस्ताद मंसूर अली ख़ान जे भाउ उस्ताद वज़ीर अली ख़ान खां 20 सालनि ताईं राग सिखियो। हुन जा केतिराई शागिर्द हिन वक़्त फ़नकार आहिनि। अफ़सोस आहे त सक़ाफ़त खाते झूननि फ़नकारनि जी हिन वक़्त ताईं का बि सार मिलंदी आहे। उस्ताद नूर मोहम्मद लगारी वधीक छा चवणु आहे, हिन हवाले सां फ़क़ीर अमीर जी हीअ रिपोर्ट ॾिसूं था। असां हींअर मौजूद आहियूं गुलाब लगारी भरिसां ॻोठ हाजी मिठो खान छहाणी में। हिते ही स्कूल जी इमारत जंहिंखे तक़रीबन 28 साल थी विया आहिनि, ही सफ़ा ज़बून थी वई आहे। जॾहिं त अॻे जेके ओॾकियूं भितूं हूंदियूं हुयूं उहे बि 100 साल हलंदियूं हुयूं। अलाए 2 नंबर मटीरियल इस्तेमालु करे हिन जो खानो ख़राबु कयो वियो आहे, न वरी का रिपेयरिंग आहे न कुझु आहे। अचो त ॾिसूं। तो ॿिया हिन जी ज़बून हालत आहे। असां अॻु बस वारनि खे इहा अपील कई हुई त इहा स्कूल असांखे ठाराए ॾिनी वञे। इन जे करे असां अपील कंदा रहंदा आहियूं ऐं जेके नुमाइंदा चूंडियासीं जिन्हनि खे असां वोट ॾिनोसीं, इन्हनि त असां घणेई वाइदा कया, पर अॼु अचण लाइ ॾिसण लाइ तयारु न आहिनि। असांजा ॿार जेके आहिनि सिहत जी स्कूल, उते न कोई स्कूल आहे, कुझु छत आहे, का शइ कोन आहे। उते ॿाहिरि काड़े में उस में ऐं सीउ में इल्मु पिया पिराइनि। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी मिठो छहाणी, अला बख्श वलद मेवो खान छहाणी, हिन स्कूल ते हेड मास्टर और मुक़रर आहियां। असांजे स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल आहे, तमामु घणे वक़्त खां वठी ज़बून हाल आहे ऐं असां हिन छपरे हेठि स्कूल हलाए रहिया आहियूं, जिते असांखे तमामु घणी तकलीफ़ थिए थी सर्दी में गर्मी में। सर्दी में तमामु घणो सीउ लॻे थो, गर्मी में तमामु घणी गर्मी थिए थी। महिरबानी कराए असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। साईं अल्लाह बख़्श असांखे ॿुधायो त असां ही स्कूल हिकिड़े वण हेठि ऐं ख़ाली झूपड़पट्टी में हलायूं पिया, जंहिंमें नियाणियूं नंढड़ा ॿार सभई गॾु पढ़नि था। ऐं मौसम जे हवाले सां सर्दी गर्मी बारिश में असांखे तमामु घणी तकलीफ़ थिए थी। हिननि वसवारनि खे अपील कई आहे त महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन सुलेमान सां गॾु फ़क़ीर अमीन, धरती न्यूज़, गुलाब लगारी।